हैदराबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी पीएस 64 के उहदेदारन पारां शहीद जुल्फिकार अली भुट्टो के बाएताहली वर्सी के सिलसिले में कुरान ख्वानी कराई वही, दुआ घुरी वही। मुश्ताक कल्होड़ो के रिहाइशगाह से करायल कुरान ख्वानी में जिले सदर सगीर कुरैशी, अजहर सियाल खान, मोहम्मद चांडियो, मुश्ताक कल्होड़ो, अकरम खान गद्दी ॿिया अॻवान मौजूद हुआ और मौके ते करायल कुरान ख्वानी बाद शहीद जुल्फिकार अली भुट्टो के इसारे सवाब लाइ दुआ घुरी वही ऐं नगर न्यास कयो वियो। अॻवान जो तक़ाइदे अवाम शहीद जुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तान के आइन दिनों एटमी ताकत बणायो, जिते खेसि ख़राज तहसीन पेश कयूं था। हुननि वधीक चयो त शहीद जुल्फिकार अली भुट्टो अवामी लीडर हुयो। हुन जमहूरियत जी बका लाइ तमामु घणी कुर्बानी ॾिनियूं। हिन ॾींहुं राति हिकु करे पंहिंजे ग़रीब अवाम जी ख़िदमत कई। संदसि अवाम लाइ कयल जदोजहद खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। PS 64 जी तरफ़ां गुलाम मुश्ताक कल्होड़ो जी जगह ते अॼु बरसी जो इत्माम हो ऐं असीं शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे सदर खान मोहम्मद चांडियो, मुश्ताक कल्होड़ो साहब जा, अकरम गद्दी जा इन्हनि जेको इत्माम कयो। अॼु बरसी हुई जुल्फिकार अली भुट्टो जी यादि हुई ऐं माण्हू अॼु बि माण्हू जुल्फिकार अली भुट्टो जे कारनामनि खे, उनजी काविशनि खे, जेके उहो पाकिस्तान लाइ, इन मुल्क जे ग़रीबनि लाइ, मज़दूरनि लाइ, किसाननि लाइ, तालिब इल्म लाइ जेके भुट्टो साहब इस्लाहतूं कयूं, पंहिंजे कारनामा हुआ, स्टील मिल हुजे, पोर्ट कासिम हुजे, एटम बम हो, पर सभु वॾे वॾो कारनामो हुआ। पर हिन मुल्क के जंहिं माण्हू आइन ॾिनो, जंहिं माण्हू जेका बि तरक़ी जो कमु या ग़रीब जी जेका ज़बान हुई उन ज़बान खे कटियो वियो सम्झो। ऐं पर उनजी पार्टी जो पोइ लॻ जंहिंमें बीबी शहीद थी, उन्हनि पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो ऐं उन्हनि जे विजन ते अॼु ताणी हलंदा रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह हलंदा रहंदासीं। जिए भुट्टो जिए शहीद रहनि। बिलावल साहब जो हथ मज़बूत कंदासीं इंशाअल्लाह। त अॼोके ॾींहं ते असां इहो बि पिया कयूं छो जो असांजे क़ाइद जे अॼु वरसी हुई ऐं इंशाअल्लाह त असां पंहिंजे बिलावल साहब खे वज़ीर आज़म कंदासीं। अॼु 4 अप्रैल के हवाले से जो प्रोग्राम मुनक़द थी वियो आहे, हूँ हर साल असां वेंदा आहियूं गली खुदा बख्श भुट्टो, पर हेल साल वरी कोविड-19 के हवाले से असांजे चेयरमैन साहब हुकुम कयो त पंहिंजे हेडक्वार्टर्स में पंहिंजा प्रोग्राम मुनक़द कयो। कल असां जो प्रोग्राम हो डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में ज़िले की तरफ़ां प्रोग्राम हो। अॼु वरी असां PS 64 तारक लतीफ़ बाबा की तरफ़ां असां पंहिंजो प्रोग्राम हिते करोड़ा ॻोठ में बाबा मुश्ताक जे घर मुनक़द कयोसीं। तमामु यूसन जे उहिदेदारनि खे घुरायासीं, फातह खाने भी थी ऐं मोहतरम जुल्फिकार अली भुट्टो के ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा के ऐं जनाब जेके बि असांजा पीपल्स पार्टी जा शोधा वारनि खे सभिनी खे ईसाले सवाब जे लाइ ख़राज तहसीन पेश कयोसीं।